अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलो था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं इन अपडेट में वीडियो मुकमल ॾिसंदा दोस्तों। बालाज खान जी वहशत जो किस्सो तव्हां सां बयानु कंदासीं दोस्तों। जीअं त नूरल जेको आहे त पंहिंजे पुट जी ख़ैरात वठणु जेको पंहिंजे पुट जी आज़ादीअ लाइ बालाज खान जे ॾाढो मिनथूं कयूं ऐं हुते माना हुनजे तॾे ते हली वियो ऐं बालाज खान हुनखे पंहिंजी वहशत ॾेखारींदे ऐं इहो चयो त तव्हां पंहिंजो मिठड़ सां रिश्तो ख़तमु कयो, मल्हार जी शादी उतां न करायो, मल्हार आज़ादु थींदो न त उनजो लाश तव्हांजे दर ते ईंदो दोस्तों। ऐं जेको नूरल जेको आहे त परेशान थी घर वापसि आयो ऐं घर वारनि खे ऐं मिठड़ वारनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए न पियो सघे दोस्तों। जीअं त माना मतां असांजे रिश्तनि में ॾार पैदा थिए त बालाज खान जी ॾाढाइनि जे करे ई असां सां पंहिंजो रिश्तो टोड़ण थो चाहे, तंहिंजे करे हू मिठड़ खे ॾसणु नथो चाहे दोस्तों। पर हुनखे ॾसणो ज़रूरु पवंदो। ऐं जेको आहे त मल्हार बि जेको आहे त गजगोड़ सां जेको पंहिंजे शान शौक़त सां जेल में पंहिंजी बादशाही क़ाइमु कयूं वेठो आहे ऐं बालाज खान जे ॾाढो झुकण लाइ तयारु न आहे दोस्तों। पर हू हुनजे वॾनि खे इस्तेमालु करे ऐं पंहिंजो कमु जेको आहे त बालाज खान करे सघे थो दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको आहे त शेर दिलि जेको आहे त सिकंदर जे ॻोठ में रही करे ऐं सिकंदर जे मथां हू हुकुम हलाइण थो चाहे दोस्तों। ऐं सिकंदर खान खे हुनजी दीदा दिलेरी इहा पसंदि बिल्कुलु न आई ऐं हुनजे साम्हूं जो हुन अॾाइप ॾेखारी त सिकंदर खान छा हुनखे माराईंदो या न, त इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। त थी सघे थो शेर दिलि खे पंहिंजी अॾाइप जेको आहे त वॾेरनि जी गोली जो शिकार थी वञे, छो त वॾेरा हुन सां आम्हूं साम्हूं विड़ी न सघंदा, हुन सां आम्हूं साम्हूं टकर खाई न सघंदा दोस्तों। पर पुठीअ पोयां हुनखे वार करे सघनि था दोस्तों। त जी दोस्तों, हाणे ॾिसणो इहो आहे त बदनसीब राबेल जी क़िस्मत में आख़िर लिखियलु छा आहे। छा हू बालाज खान जी कुंवार थींदी या हू मौत खे गले लाहींदी दोस्तों, या हू मल्हार जे अचण जो इंतज़ारु कंदी। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त होॾां बि बालाज खान आहे ऐं हू मल्हार खे कॾहिं बि ईअं न छॾींदो जेसिताईं माना राबेल जो रस्तो पाण ॾांहुं साफ़ु न कंदो दोस्तों। त हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।